बावड़ो वेझो न्यू रेती जे रहवासियुनि जो बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं एमएनए ख़ालिद ख़ान लुंड तरफ़ां ॾिनल 9 करोड़ जी स्कीम जो कमु मुकमल न थियण ख़िलाफ़ एहतिजाज। बावड़ो वेझो न्यू रेती शहर जे रहवासियुनि जो बुनियादी सहूलियतुनि जी खोट ऐं पीपीएमएनए सरदार ख़ालिद ख़ान लुंड तरफ़ां ॾिनल 9 करोड़ जी स्कीम जो कमु मुकमल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि पारां पोलियो मुहिम जे बाइकआउट जो बि ऐलान कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज में शामिल मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 साल अॻु रेती शहर में ख़ालिद ख़ान लुंड पारां 9 करोड़ जी स्कीम ॾिनी वई हुई, जंहिंजो कमु हिन वक़्त ताईं मुकमल नाहे थी सघियो ऐं न्यू रेती शहर में पाणी जे निकाल लाइ ॾिनल में नालियूं बि नाहिनि ठही सघियूं। ॻोठाणनि वधीक चयो त जेसीं ताईं इंतिज़ामिया ऐं डीसी घोटकी मामले जो नोटिस न वठंदा तेसीं ताईं पोलियो मुहिम जो बाइकआउट जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची